हेलो दोस्तों, छा तव्हांजे घर में कुआ त लाज़मी हूंदा। असल में कुआ त तक़रीबन सभिनि जे घर में मौजूदु हूंदा आहिनि, पर अॼु पाण उन्हनि कुअनि खे हिकु रेलगाॾी में ॾिसंदासीं जेके इलाही ख़तरनाक हूंदा आहिनि नॉर्मल कुअनि खां, जेके हिन रेलगाॾी जे मुसाफ़िरनि ते हमिलो कंदा आहिनि। त अचो ॾिसूं कीअं था ही बची सघनि कुअनि खां। हिन फिल्म जो नालो आहे रेड डिज़ास्टर 2021। त अचो त एक्सप्लेन कयूं तव्हांखे हिन फिल्म जो। चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कमेंट्स भी कयो। फिल्म जी शुरुआत में पाण खे रेलगाॾी जो स्टेशन ॾेखारे वेंदो आहे ऐं हिते हिकु माण्हू पंहिंजे ॿिनि छोकिरनि सां गॾु आयल आहे, पर ही पंहिंजी वॾी धीअ खे दड़का ॾींदो पियो आहे, छो जो हिन जी धीअ हिन जी का बि ॻाल्हि मञंदी न हुई, छो जो ही कल्ह हिकु छोकिरे सां घुमी रही हुई जॾहिं त हू छोकिरो सुठो कोन हो। उन खां पोइ ॾिसूं था त ही सभु रेलगाॾी में वेही रहंदा आहिनि ऐं हिन रेलगाॾी में इलाही माण्हू आयल हुआ ऐं हिते इलाही माण्हुनि खे वायरस जे बारे में ॻाल्हि कयूं पिए। हुननि ईअं चयो पिए त ही वायरस जानवरनि जे लाइ इलाही ख़तरनाक आहे ऐं इन सां गॾु हिन माण्हूअ जो नालो हिते ख़बर पवंदी आहे। हिन जो नालो सुख हूंदो आहे, पर वायरस वारी ॻाल्हि हिन सुख खे इलाही आम लॻंदी आहे, इन जे करे ही वायरस वारी ॻाल्हि खे ध्यानु न ॾींदो आहे। अचानक उते हिकु ट्रेन ईंदी पई आहे त हिन ट्रेन जा ड्राइवर हुन ट्रेन खे ॾिसी इलाही परेशान हैरान थी वेंदा आहिनि, छो जो हिननि खे ॿुधायो वियो त ईंदड़ 2 कलाकनि ताईं का बि हिते रेलगाॾी न ईंदी। उन खां पोइ ख़बर पवंदी आहे त कंहिं इमरजेंसीअ जे करे हीअ रेलगाॾी हिते ईंदी आहे, पर ही इमरजेंसी इलाही ख़ासि आहे ऐं इन जे बारे में केर बि ॼाणे नथो आख़िर ही इमरजेंसी छाजे लाइ आहे, पर इन ॻाल्हि जो आम माण्हुनि खे को फ़र्क़ु नथो पवे। उन खां पोइ ही ॻाल्हि खे सम्झण जे लाइ गार्ड हिते जा उन ट्रेन ॾांहुं वेंदा आहिनि, पर ही हिन रेलगाॾी खे ॾिसी इलाही डिॼी वेंदा आहिनि, छो जो हिन रेलगाॾी मां इलाही रतु निकिरंदो पियो आहे। उन सां गॾोगॾु हिन रेलगाॾी जा मुसाफ़िर बि गुम हूंदा आहिनि। उन खां पोइ ॾिसूं था त हूअ ॿी रेलगाॾी हलणु लॻंदी आहे ऐं हिते ॾिसूं था त सुख पंहिंजे वॾी धीअ खे ॻोल्हणु लॻंदो आहे, छो जो हू पंहिंजी सीट खे छॾे ॿी सीट ते अची वेही रही हुई। उन खां पोइ सुख खे हुनजी धीअ मिली वञे थी, छो जो हू हिकु फ़ौजियुनि जे ऑफिसर सां वेठल हूंदी आहे ऐं हिते सुख अची पंहिंजी धीअ खे हितां गॾु वठी वञण जो चवंदो आहे, पर उते ॾिसूं था त हिन जी धीअ हिन सां गॾु वञण लाइ मना कंदी आहे ऐं चवंदी आहे त तव्हां केरु आहियो, आउं त तव्हांखे सुञाणा बि नथी। असल में सुख जी धीअ पंहिंजे पीउ खे सुञाणण खां मना कंदी आहे। उन खां पोइ ॾिसूं था त गार्ड सुख खे पकिड़े वठनि था ऐं हू कंहिं भांडे में हिन खे बंदि करे छॾींदा आहिनि, पर उते गार्ड ॾिसंदो आहे त उते त पहिरीं को माण्हू वेठल आहे। असल में हिन माण्हू खे कुआ खाई रहिया हुआ ऐं जीअं ई गार्ड हुन खे हथु लॻाइण जी कोशिशि कंदो आहे त ऐं हू सभु कुआ गार्ड जे मथां चढ़ी पवंदा आहिनि। हिते ॾिसूं था त रेलगाॾी जे मुसाफ़िरनि खे अजीब आवाज़ूं अचनि पियूं ऐं उहे आवाज़ूं कुअनि जूं हुयूं ऐं हिननि मां हिकु मुसाफ़िर माण्हू छत खे धकु हणी उन्हनि कुअनि खे भॼाइण ते चाहियो, पर ही जीअं ई ईअं कंदो आहे त मथां छत टुटी पवंदी आहे ऐं हज़ारनि जे तइदाद में हुतां कुआ हिननि जे मथां अची किरी पवंदा आहिनि ऐं ही के आम कुआ कोन हुआ, बल्कि ही आम कुअनि खां वधीक तेज़ हूंदा आहिनि ऐं ख़तरनाक हूंदा आहिनि। ही कुझु ई देरि में माण्हुनि खे खाई सघनि था ऐं ही सभु ख़तरनाक कुआ उन्हनि मुसाफ़िरनि ते हमिलो करे वठनि था, पर इन जी ख़बर हिकु माण्हू खे पहिरियां ई ख़बर हुई। उनखे ख़बर हुई त पहिरियां जेका रेलगाॾी हुई उन में हादसो कहिड़ो पेश आयो हो ऐं उन खां बचण लाइ इन करे ही हिन ट्रेन में अची वियो ऐं इन जे बारे में हिन खे ख़बर पवंदी आहे त हिन रेलगाॾी ते बि कुअनि हमलो करे छॾियो आहे त हू गार्डन जी मदद सां हितां भॼी निकिरे थो। ॿिए तरफ़ ॾिसूं था त सुख खे बि पंहिंजी धीअनि जी इलाही फ़िक्र हूंदी आहे। जॾहिं त हू हुन भांडे में बंदि हो, उतां ॾिसूं था त सुख उते दरवाज़ो टोड़े उतां निकिरी अचे थो, उतां जल्दी अची पंहिंजी धीअनि खे बचाइण लाइ पहुचंदो आहे ऐं उते ई सभिनी मुसाफ़िरनि खे कुअनि जे बारे में ॿुधाईंदो आहे, उन्हनि खां बची रहो, छो जो उन साइड वारे गाॾे में अञा उहे कुआ न आया हुआ ऐं हिन वारे दॿे में कंहिंखे बि ख़बर न हुई उन्हनि कुअनि जे बारे में। इन करे कंहिं बि माण्हू सुख ते यकीन न पिए कयो। इन जे करे ही सभु सुख ते खिलण लॻंदा आहिनि ऐं उन ई दौरान सभई कुआ अची हिननि ते हमिलो करे वठनि था ऐं हिननि जो खिलण मौत में तब्दील थी वेंदो आहे ऐं जेके माण्हू बची वेंदा आहिनि पंहिंजी जान बचाइण जे लाइ उतां भॼी निकिरंदा आहिनि ऐं सभई मुसाफ़िर रेलगाॾी जे अॻिले हिसे लाइ भॼंदा आहिनि, छो जो रेलगाॾी जो उहो हिसो महफ़ूज़ हो। वरी ॾिसूं था त उहो पहिरियां माण्हू जेको हितां बची करे भॼी रहियो आहे, जेको हिननि कुअनि जे बारे में पहिरियां ई ॼाणे थो, असल में ही सभिनी फ़ौजियुनि जे मथां हेड हूंदो आहे ऐं हिते ॾिसूं था त ही पंहिंजे बारे में सिर्फ़ु सोचींदो आहे त
मुसाफ़िरनि खे बचाए वियो त आउं मरी वेंदुसि। इन जे करे ही पंहिंजे पाण जी जान बचाइण जे लाइ ऐं हीउ चवंदो आहे त हिन गाॾे खां ॿियनि गाॾियुनि खे अलॻि कयो वञे त जीअं त अॻियों हिसो महफ़ूज़ रहे। उन खां पोइ ईअं ई कयो वेंदो आहे। ऐं हिते ॾिसूं था त कई माण्हू पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ रेलगाॾी जे छत ते हलिया वेंदा आहिनि। ऐं अॻिले हिसे में जेके माण्हू बचियल हुआ उहे उन्हनि खे ॾिसी रहिया हुआ जिन खे कुअनि खाधो हो ऐं उन्हनि सां अजीब थी रहियो आहे। ऐं उते ॾिसूं था त हीउ इन्फेक्शन हिकु इंसान मां ॿिए इंसान ताईं पहुची सघे थो। पर उते सुख चवंदो आहे त हिन इन्फेक्शन जो बि इलाजु आहे। सुख चवंदो आहे त आउं हिकु मेडिकल इदारे में कमु कंदो आहियां ऐं कुझु स्टेशन छॾे हिकु स्टेशन ते हिकु अस्पताल आहे ऐं उन अस्पताल मां पाण खे हिन इन्फेक्शन जी दवा मिली सघे थी। पर इन ॻाल्हि जे लाइ कुझु माण्हू राज़ी थी वेंदा आहिनि पर कुझु माण्हू राज़ी न थींदा आहिनि। छो जो जेके बचियल माण्हू हुआ उहे इहो नथे चाहियो त उन्हनि खे बि इन्फेक्शन थी पवे ऐं इहो बि चाहींदा आहिनि त रेलगाॾी खे बिना बीहारींदे हलंदी रहे। अॻियां कंहिं बि जाइ ते बीहो थी सघे उते कुअनि जो हमिलो थी पवे। जेको फ़ौजियुनि जो लीडर हूंदो आहे उन जे मथे ते हिकु माण्हू बंदूक रखी छॾींदो आहे ऐं उते इहो फ़ैसिलो थींदो आहे त उन अस्पताल में हलणो पवंदो। उते वञण खां पहिरीं जिन खे इन्फेक्शन लॻल आहे उन्हनि खे अलॻि जॻह ते रखियो वञे ऐं कुझु स्टेशन खां पोइ उहो स्टेशन आख़िर पहुची वेंदो आहे जिथे उहो अस्पताल हुई। ऐं हुते अस्पताल में अंदरि वञण जे लाइ हिकु ग्रुप ठहंदो आहे ऐं जेके उतां दवाऊं खणी अचनि उन्हनि सां गॾु सुख जो वञणु लाज़मी हो छो जो उनखे ई दवाउनि जे बारे में ख़बर हुई। जीअं ई थोरो परे वेंदा आहिनि त उते ॾिसनि था पूरो शहर तबाह थियल हूंदो आहे। हर जॻह सिर्फ़ु लाशूं ॾिसण लाइ मिलनि पियूं ऐं ही उन लाशुनि जे विचां वञी अॻियां वधंदा पिया आहिनि ऐं अॻियां वञी ॾिसनि था त हज़ारनि जी तइदाद में कुआ उते बीठा हूंदा आहिनि। पर उते ॾिसूं था त हिननि कुअनि मां को बि हिकु कुओ हिन उस जे साम्हूं न पियो वञे जंहिंजे करे ही सम्झी वेंदा आहिनि त ही कुआ उस जे साम्हूं नथा अची सघनि। पर हिननि खे अहिड़े रस्ते खां गुज़रणो हो जिथे इलाही ऊंदाहि हुई। इन जे करे हिननि खे अहिड़े रस्ते सां गुज़रणो पवंदो आहे जिथे सिर्फ़ु उस मौजूदु हूंदी आहे। पर थोरो ई परे वञण खां पोइ सिज जे अॻियां झुड़ अची वञनि था ऐं उते सिज जी रोशनी न अचण जे सबबु उस ख़तमु थी वेंदी आहे। वरी ॾिसूं था त उहे सभु कुआ हिननि ते हमिलो करण लाइ ईंदा आहिनि ऐं उन्हनि मां कुझु माण्हू पंहिंजे पाण खे बचाए उन अस्पताल ताईं पहुचाईंदा आहिनि। पर उन जे विच में हिननि जा ॿ माण्हू मारिजी वेंदा आहिनि ऐं हिननि खे उते हिकु माण्हू मिले थो जेको पंहिंजी फैमिली सां गॾु हिते लिखियलु हो ऐं उन सां गॾु हिन जे छोकिरे खे बि कुअनि चकायो हो। पर हुन माण्हू खे सुख ॿुधाए थो त इन जो इलाजु मूं वटि आहे। हीउ चवंदो आहे त दवाउनि जे ज़रिए हिन जो इलाजु करे सघूं था। उन जे करे हू माण्हू हिननि खे उन जॻह ते वठी वेंदो आहे जिथे सभु दवाऊं मौजूदु आहिनि। पर उते पहुचण खां पोइ हिननि खे ख़बर पवंदी आहे त असल में इहो ई घरु आहे हिननि कुअनि जो। इन जो मतिलबु इहो आहे त हिते इलाही तइदाद में कुआ हूंदा मतिलबु त हज़ारनि खां बि मथे। अगरि हिननि थोरो बि आवाज़ु कयो त हीउ सभु कुआ हिननि ते हमिलो करे हिननि खे खाई छॾींदा। हिन रेलगाॾी जे अंदरि ही सभु ॻाल्हियूं कंदा पिया आहिनि ऐं हू जेके अस्पताल जे अंदरि दवाऊं खणण विया आहिनि उहे वापसि न ईंदा। इन जे करे पाण खे हितां जल्दी जल्दी हलणो पवंदो। वरी पाण ॾिसूं था त जिथे इन्फेक्शन वारा माण्हू रखियल हूंदा आहिनि तॾहिं हिकु माई उनजो दरवाज़ो खोले छॾींदी आहे जंहिंजे करे उते कुआ अची वेंदा आहिनि। ऐं हिते वरी ॾिसूं था त सुख उते दवाउनि ताईं पहुची वेंदा आहिनि ऐं हिननि दवाउनि खे हिकु दॿे में विझी छॾीनि था। पर वापसी वेंदे सुख जो पेर हेठि हलियो वेंदो आहे जंहिंजे करे हू लटकी पवंदो ऐं हिननि सभिनी कुअनि जो ध्यानु सुख ते अची वेंदो आहे। इन जे करे हिन सां गॾु जेके ॿिया माण्हू उहे तां भॼी निकिरनि था। पोइ ॾिसूं था त कुअनि जी इलाही फ़ौज हिननि जे पोयां पइजी वेंदी आहे। ॿाहिरि निकिरण खां पोइ हिननि खे हिकु जीप मिलंदी आहे जंहिंमें वेही करे ही हितां भॼी निकिरनि था। त जेसि ताणी ही रेलगाॾी ताईं पहुचंदा आहिनि त ही उते अची हुननि मुसाफ़िरनि जी लाशूं ॾिसंदा आहिनि ऐं तॾहिं सुख जी धीअ उतां दरवाज़ो खोलींदी आहे ऐं उते सुख पंहिंजी धीअनि खे ज़िंदा ऐं सही सलामत ॾिसी ख़ुशि थींदो। वरी उते सिज जे अॻियां झुड़ अची वेंदो आहे जंहिंजे करे उस ख़तमु थी वेंदी आहे ऐं वरी ॾिसूं था त सभई कुआ हिननि ते हमले जे लाइ अचनि पिया। इन जे करे हू उतां रेलगाॾी खे स्टार्ट करे उतां भॼणु लॻनि था। पर हिकु माण्हू उते ई रहिजी वेंदो आहे जंहिं ते कुआ हमिलो करे उनखे मारे छॾीनि था। पोइ ॾिसूं था त हिननि मुसाफ़िरनि खे उहा दवा ॾिनी वेंदी आहे जिन ते इन्फेक्शन जो असरु हो ऐं उते रेलगाॾी खे रोकणो पवंदो आहे छो जो साम्हूं उते पहिरियां ई हिकु रेलगाॾी किरियल हूंदी आहे। ऐं उते ॾिसूं था त हीउ सभु मुसाफ़िर गॾिजी उन्हनि दॿनि खे परे करे रहिया आहिनि ऐं वरी ॾिसूं था त हिननि जे पोयां उहे सभु कुआ हमले करण जे लाइ भॼंदा अचनि।
वरी ॾिसूं था त उते हिकु माण्हू पंहिंजे पाण सां कुझु बारूद ॿधी कुअनि जे तरफ़ वेंदो आहे त जीअं हिन जे मथां सभई कुआ चढ़ी पवंदा आहिनि त उते बारूद फाटी पवंदो आहे ऐं जंहिंजे करे उते हिकु वॾो धमाको थींदो आहे जंहिंजे करे उते इलाही कुआ मारिजी वेंदा आहिनि। ऐं हिते ॾिसूं था त हिननि जो रस्तो त क्लियर थी पियो आहे पर हिकु ॿियो बि मसइलो हो ऐं ॾिसूं था त उते रेलगाॾी जो रस्तो चेंज थी रहियो आहे जंहिं करे उते हिकु वॾो खूह आहे ऐं सुख उते हिन रस्ते खे बदिलाईंदो आहे पर उते इहो थींदो आहे त हिन मशीन खे सुख खे जले बीहणो पवंदो ऐं हीउ उहो ई कंदो आहे ऐं जंहिंजे करे रेलगाॾी हितां हलणु लॻंदी आहे ऐं सभिनि जी जान बची पवंदी आहे पर सुख उते ई रहिजी वेंदो आहे ऐं सुख रेलगाॾी में चढ़ण जे लाइ उन जे पोयां भॼंदो आहे पर रेलगाॾी जी स्पीड इलाही हूंदी आहे जंहिंजे करे हीउ उन रेलगाॾी ताईं न रसी सघंदो आहे। सुख उते किरी पवंदो आहे उन जूं धीअरूं हुनखे ॾिसंदियूं पियूं आहिनि ऐं हीअ उते रोई ॾींदियूं आहिनि ऐं इहो बि चवंदियूं पियूं आहिनि त महिरबानी करे रेलगाॾी खे रोकियो वञे पर हिन जो पीउ चवंदो आहे त रेलगाॾी खे न रोकिजो। ऐं हिते ॾिसूं था त सुख पंहिंजी हिमत हारे उते बीह रहंदो आहे ऐं उते ॾिसूं था त रेलगाॾी उतां वेंदी हली आहे उन जे करे सुख ते हज़ारे कुआ उन ते हमिलो करे वठनि था उन खां पोइ सुख जी मौत थी पवंदी आहे। उन खां पोइ ॾिसूं था त हीअ वापसि वञी रहिया आहिनि ऐं उते ई फिल्म ख़तमु थिए।